जादा वो मिठा रमजान मुबारक जो जी चंड दिसबो हो न तो मुझा सोना हबीब मदीने वाला साईं इजाफी एहतमाम कंदा हा इबादत खैरात इए कंदा हा जे तेज हवाऊं तूफान घुलंदा आहिनि त हर शे उड़ारे खणी वेंदा आहिनि। मदीने वाला साईं रमजान में खैरात इए कंदा हुआ। हाँ कंहिंखे रोज़ो रखायो इबादत आहे, कंहिंखे रोज़ो खोलायो इहा इबादत आहे। मुंहिंजा दोस्तो तव्हांखे बि रोज़े रखण वारे जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जे रखाईंदो खोलाईंदो त हाँ वो मुंहिंजा दोस्तो कंहिंखे खीर जे लप ते या खजूर जी गड़ी ते रोज़ो रखाए या खोलाए तब उनखे रोज़ेदार जेतिरो ई अजुर ऐं सवाब मिले थो। वो मुझा दोस्तों पो रमजान मुबारक जे महीने में जेका औरत रोजेदारन जे ला मानी पचाए थी, गर्मी में काढ़े में सेरी अफतारी जे लाए नंगर ठाहे थी, पान भी रोजा रखे थी, बेन के रोजा रखाए खोलाए थी, अल्लाह ताला उनजे सारी जिंदगी जा गुनाह बख्शे थी। मानी पचाईंदे उनजे बदन में पघर थो वहे, गर्मी जे करे पघर में बदन पुसी थो वञे, इन बदन तो रब दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो। जेका औरत रमजान जा रोजा रखे, मेहमानन जी खिदमत करे, क़यामत जे ॾियारे बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत में दाख़िल थींदी। हाँ वो मुझादा जेको कहीं रोजेदार खे मुझा दोस्तों रमजान जे महीने में हिकड़ो कपड़ो खैरात वगो हिकड़ो जे रब एवज में 70,000 जन्नत जा वेस पाराईंदुसि। हाँ जेको रमजान में कंहिंखे जुती खैरात में वठी जे क़यामत जे ॾियारे पुलिस रात तऊं जिते माण्हुनि जा पेर तिरकंदा, माण्हू जहन्नम में किरंदा गुनाहगार, पर जुती खैरात करण वारो रमजान जे महीने में पुलिस रात तां इए पार पवंदो जे खिवण जो तजुर्बो थींदो। हाँ वदा जेको रमजान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जी संभाल थो लहे, के हाजतमंद जी हाजत पूरी कयई, के मुश्किल वारे जी मदद कयई, अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब उनके दफ्तर में लिखाए। मुझा दोस्तों जेको रमजान जे महीने में कंहिंजी हाजत बरारी जे लाइ निकिरे थो न, पंधु करे जितो हलियो आहे वरी मोटी जेसी ताईं उन साॻी जाइ ते न अचे तेसी ताईं 70,000 फरिश्ता उनजे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं घुरनि। हाँ वो मुझा ता रमजान मुबारक में जेकॾहिं खैरात कयो त ॿियनि महीननि जे खैरात खां वधीक अजुर ऐं सवाब, रमजान जे नफ़लन जो सवाब ॿियनि महीननि जे फर्ज़न खां बि वधीक आहे। मुंहिंजा दोस्तो त इहो मुबारक महीनो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हिन उम्मत जे लाइ गनीमत जी मौसम आहे, गनीमत। हाँ इन महीने मुबारक में कुरान जी तिलावत घणी कई। छा कबो जेके भी कुरान जा पढ़ियल आयो घट में घट हिकड़ो टी हो, जे वधीक रब तौफीक दे त हर ॾहे में हिकड़ो टी हो, माना 3 टी रमजान शरीफ में कुरान जी तिलावत कयो। मुझा दोस्तों इन सां गॾु रमजान मुबारक जे महीने में अस्तगफार घणी पढ़ो। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, या अस्तगफार घणी पढ़जे। रमजान मुबारक जे महीने में मुझा दोस्तों कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो कलमो पढ़े उन्हें जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे तो चले। घणा 4000 से कबीरा गुनाह हिकड़े भेरे कलमे